हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिते त असीं खूब ॿिज पोखे फल खाऊं था, पर परलोक वास्ते कुझु बि नथा पोखियूं त उते बि सुखी गुज़ारियूं। हिकु भिखारी हिकु घर जे दर ते बीह चवणु लॻो त माई, मूं 3 जन्मनि जे बुखे खे कुझु ॾे। माई चयसि त अड़े लाल, ईअं छो थो चवें? जवाबु ॾिनई त माता, मां बराबरि सच थो चवां। अॻे जन्म में कुझु बि दान पुञ न कयो हुउमि, तॾहिं त हाणे पनणो थो पवेम, ऐं हाणे बि कुझु दान पुञ नथो करे सघां ऐं पाण पिनी थो खां, त ईंदड़ जन्म में बि बुखियो भिटकणो पवंदो। असीं फ़क़ीरनि खे धिकारियूं था, पर इहो के सम्झूं था त मतां असांजो बि उन्हनि जहिड़ो हाल थिए। ऋषियुनि मुनियनि इन करे इहे पंज यज्ञ बिल्कुलु ज़रूरी ठाहिराया आहिनि त घटि मां घटि पाप कर्मनि जे फल खां त बचूं। वधीक दान पुञ करे आईंदा लाइ को तोशो, को मोड़ी कबो त वाह ना त सुखनि बदिरां दुख मिलंदा। छो त कर्मनि जो फल त ईश्वर बिना पास ख़ातिरी जे ॾिए थो। इहो फल त पांडवनि जहिड़नि धर्मात्माउनि बि भोॻियो। ॼणो त भॻवानु कृष्ण पाण संदसि मित्र ऐं साथी हो। असीं पाण त सवे हज़ारे रुपया ख़र्च करियूं था, पर ग़रीबनि खे ऐं धर्म जे कमनि भले थोरो बि ॾियण में कॿायूं था ऐं चाहियूं था त इहो बि हूंद पाण रखाऊं, पर इहो न त सम्झूं त इहो ॾियण परलोक लाइ मूड़ी कठी करणु थियो। जेको ज़मींदार फसल लूणी सभु अनाज खाए खपाए थो छॾे ऐं ॿिए मौसम लाइ ॿिज जेतिरो बि न थो रखे, उहो ॿिए साल कहिड़ो फसल पोखींदो, कीअं फसल पोखींदो ऐं किथां खाईंदो? दान पुञ करे असीं को कंहिं ते एहसान कोन था करियूं, पर पंहिंजो लाइ मूड़ी था कठी करे रहिया आहियूं, जेकी वञी पाणखे परलोक में कमु ईंदी। छो त दान पदार्थ त साण कोन हलंदो। जेको धन पदार्थ दान कबो, उहो ई अॻिते कमु ईंदो ऐं उन मूजिबि ई ॿिए जनम में प्रारब्ध ठहंदो। मनुष्य जनम जहिड़ो अमोल चोलो पाए बि जे सियाणप सां न हलंदासीं, अक़लमंदी सां न हलंदासीं ऐं परमात्मा जे नाले में संदसि ख़लक़त सां ठीकु वर्ता न कयोसीं, त जनम त अजायो वियो। स्वामी तुलसीदास चयो आहे त असांजो हिकु श्वास 14 लोकनि जे मुल्ह जेतिरो आहे। अहिड़ा अमोल्क श्वास अजाया वञाइण केतिरी न मूर्खता थींदी, जेके असीं परमात्मा जी घुरिजाऊं ख़लक़त ग़रीबनि अनाथनि खे अन्न जल ऐं कपिड़े जी सूरत में ॾींदासीं। पखियुनि पशुअनि जीतनि खे दाणो पाणी ॾींदासीं, त भॻवान बि पंहिंजे हस्ती मूजिबि असांखे उन जो बदिलो ॾींदो। छो जय सियाराम। पाण इंसान थी करे अगरि कुझु कंहिंखे ॾियूं था त भूत भॻवानु आहे, उहो अगरि ॾींदो त पाण खां जाम वधीक ॾींदो पाण खे। छो जय सियाराम। वठणु न ॾियणु सिखो। अॼु जी कथा जो लेसन। छो जय सियाराम।